आखिरत जो मैदान भी तुझवा महबूब जा उम्मती हूंदा इशारो करे क़यामत जे ॾींहुं ॿुधाईंदा हे उहा जे सब कुछ मुस्तफा जे नाले ते कुर्बान टीएलपी न टीएलपी वटि का फंड न टीएलपी वटि का एड आहे न को वडेरन ऐं अमीरन जी सपोर्ट आहे अल्लाह जी रज़ा ख़ातिर अल्लाह जी ज़ात ते भरोसो कते टीएलपी जे अगवाड़न जदोजहद शुरू कई आहे तव्हां असांजो फर्ज़ आहे असां पंहिंजे मुस्तफा मदीने वारे सां पंहिंजे ताल्लुक़ खे साबित कयूं अॼु वक़्तु आहे असां दीन जे लाइ क़ुर्बानी ॾियूं रोड रस्ते जे लाइ न बिजली जे लाइ न घड़ियूं बिजलियूं तव्हांखे मिलियूं वडेरनि जे करे घड़ा रोड ठहिया तव्हांजा अमीरनि जे करे घड़ियूं नौकरियूं तव्हांखे मिलियूं इन्हनि पार्टी वारनि जे करे अगरि सॼे ॻोठ में ॿ टे नौकरियूं ॾिने हज़ारे नौजवान बेरोज़गार आहिनि खाद काथे पहुची वई आहे इन मुल्क में महंगाई काथे पहुची वई आहे इन्हनि जे घरनि में बिजली हले थी या न ग़रीबनि जे घर में बिजली हले थी इहो ॾिसो प्यारा दोस्तो तो पंहिंजे ज़हन मां कढी छॾियो त असां दुनिया जी सहूलियत जे लाइ वोट ॾियूं था ख़ुदा जो कसम आहे हाणे वक़्तु अची चुको आहे असां सोणे पीर जे वफ़ादारीअ जे लाइ वोट ॾींदासीं अॼु इहो अहद भी कयूं एतमाद भी कयूं एक ॿिए जा बाह बेली भी बणिजूं ऐं पंहिंजे पंहिंजे इलाइक़े जी टीएलपी तहरीक लब्बैक या रसूल अल्लाह पाकिस्तान जे हर अगवान ऐं वर्कर सां साथ ॾियूं दामे दिल में सुखने कदमे कलमे अॼु जी कॉन्फ्रेंस जो इहो ई मक़सद आहे तव्हां पाण में मथी ॾेखारींदो नबी जा दुश्मन पंहिंजे घरनि में पंहिंजो पाण मरी वेंदा कसम आहे रब जो हे मुल्क इस्लाम जे नाले ते ठहियो आहे असांखे इन दीन खे इस्लाम खे तख़्त ते आणणो आहे असां पंहिंजे ॿारनि बच्चनि खे बि इहा वसियत कंदासीं त असांजा ॿार बच्चा बि इंशाअल्लाह सोणे मुस्तफा जे दीन खे तख़्त ते आणण जे लाइ पंहिंजे पाण खे बि क़ुर्बान कंदा पंहिंजे माल दौलत खे बि क़ुर्बान कंदा असां पंहिंजी इज़त बि मुस्तफा ते क़ुर्बान कंदासीं या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह तमामी